नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण रब्बे काइनात जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि रसूलनि ऐं समूरी मख़लूक़ात जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं सहाब सगूरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादिरी। नाज़रीन, अॼु असां 11 रमज़ान मुबारक जी सहरी जे प्रोग्राम में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। 11हों रोज़ो हूअं त 11 वारे पीर सां निस्बत रखे थो, पर अक्सर असां वटि आम तौर ते ॾिठो वियो आहे त जॾहिं असां रमज़ान शरीफ़ अचे थो न त कुझु नमाज़ी माज़रत सां रमज़ानी नमाज़ी बि हूंदा आहिनि जेके 11 महीननि में मस्जिद जे वेझो न हूंदा, रमज़ान शरीफ़ में उहे मस्जिद जे वेझो ईंदा आहिनि। पोइ कुझु अहिड़ियूं जायूं बि ॿुधियूं वयूं ॾिठियूं वयूं जिते मस्जिद जो तक़दुस पामाल थींदो आहे। कीअं? बिलफ़र्ज़ रमज़ान शरीफ़ में इफ़्तारी वॾे शहरनि सां गॾोगॾु बशमूल नंढे शहरनि में या ॻोठनि में त जाम आहे। हर घर मां औरतूं खाधो तयारु करे मस्जिद ॾांहुं मोकिलींदियूं आहिनि। पोइ मस्जिद नंढनि वॾनि ॿारनि बचनि सां भरिजी वेंदी आहे। पोइ को नमाज़ पढ़णु ईंदी हुजे न हुजे इन बहाने सां मस्जिद ईंदा। हुअं न चवंदा आहिनि त की हमरा जेको आहे जूतनि सूधो मस्जिद में घिरी आयो, त मौलवी साहिब उनखे दड़का न तोखे शर्म कोन थो अचे त तूं जूतनि सूधो मस्जिद में घिरी आहीं? चए साईं माज़रत सां अॻे चओ तव्हां मस्जिद में घिरी आया आहियूं अंदरि कॾहिं कुता कढ पिया आहिनि मजबूरनि असां अंदरि घिरी आया आहियूं त पोइ हाणे माफ़ी था वठूं। मतिलबु कुता कढ पवनि में वञे न त 11 महीननि में बदकिस्मती सां मुस्लमान जो मामूल तमामु घटि आहे। बिलख़ुसूस पुठिते पयल इलाइक़नि में जो मस्जिद में वञी नमाज़ पढ़नि, बाक़ी नंगर न्यास हुजे या जीअं रमज़ान शरीफ़ इफ़्तारी आहे त पोइ त माशाअल्लाह मेला लॻी वेंदा आहिनि मस्जिदुनि में। त पोइ छा अहिड़ी सूरत हाल में मस्जिद वाक़ई ताक़ जे हुकुम में आहे या अल्लाह जो घर ऐं जेको आदाब बि आहिनि? हिकु त थी वियो इहो। उन खां अलावा जॾहिं एतिकाफ़ थींदो आहे त रमज़ान में माण्हू एतिकाफ़ कंदा आहिनि त रहंदा बि हुते आहिनि। उन हालात में बि कुझु शयूं अहिड़ियूं नागुफ़्ता बेसाम्हूं ईंदियूं आहिनि जेके अजीबो ग़रीब हूंदियूं आहिनि। छो त माण्हुनि खे इल्मु न हुजण जे करे मस्जिद शरीफ़ जो तक़दुस केतिरा ई भेरा पामाल थींदे नज़र ईंदो आहे, पर को ॻाल्हाए केरु ॻाल्हाए, केरु चवे त साईं पुनो कोरी आहे, चओ त ॻाल्हि ॻिची में पइजी वेंदी, माण्हू कावड़िजी वेंदा। बहरहाल इन मस्जिद जे आदाब ऐं मस्जिद जे एहतराम जे बाबति अॼु असां टॉपिक जो इंतिख़ाब कयो आहे त असां मस्जिदुनि में वञणु शुरू थिया आहियूं। असां तरावी बि पढ़ूं था, असां एतिकाफ़ जी बि तयारी करियूं था ऐं खोड़ सारा ॿिया मामलात इफ़्तारी जा मामलात आहिनि। उनखां पोइ वरी जॾहिं कचहरियूं लॻनि थियूं, वरी जॾहिं तरावी खां पोइ वेही करे हिकिड़ा झमेला लॻनि था, पोइ हितां जूं ॻाल्हियूं हुतां जूं ॻाल्हियूं, माना हिकिड़ो अजीब कशमकश ऐं माहौल ठही थो वञे। इन जे करे असां टॉपिक इहो रखियो आहे ताकी रमज़ान शरीफ़ में मस्जिदुनि में अचण वारनि खे मस्जिद जे एहतराम जे बाबति पूरी हिकिड़ी ऑथेंटिक जेको आहे सो नॉलेज मिली वञे त जीअं आईंदा जेकॾहिं के ग़लतियूं कयूं आहिनि त तौबा इस्तिग़फ़ार करियूं ऐं आईंदा इन शयुनि खां पाण खे बचायूं। इन जे लाइ इन बहितरीनु टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ असां हिकु बहितरीनु इदारे कराची यूनिवर्सिटी जे फैकल्टी मेंबर ऐं बहितरीनु उस्ताद ऐं आलिम दीन मारूफ़ आलिम दीन, तव्हां बाक़ाइदा सुञाणींदा हूंदो, शख़्सियत ॼातल सुञातल आहे, मारूफ़ शख़्सियत आहे, अल्लामा शाहज़ेब राजपर साहिब खे तकलीफ़ ॾिनी आहे त हू पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी असांजे प्रोग्राम में स्टूडियो तशरीफ़ वठी आया ऐं 11 रोज़े जी सहरी जे नशरियात में अवां सां मुख़ातिब थींदा। अल्लामा शाहज़ेब राजपर खे भलीकार चवां थो। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अवां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं सिंध जो हिकु बहितरीनु आवाज़ सुहिणो सना ख़ान हाफ़िज़ मंसूर अली क़ादरी साहिब बि असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया आहिनि, खेनि बि भलीकार चवां थो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अवां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, अवां खे ख़बर आहे असांजो मामूल आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे महबूब अलैहिस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त हाफ़िज़ मंसूर अली क़ादरी खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जो शरफ़ हासिल करियो। तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी, हाँ घर बार बचा जिंद जान नबी,
तुंहिंजे शान मथा। आका तूं आदम खां बि आहे अवल हिते आए थी थींदे ख़त्म रुसुल। आका तूं आदम खां बि आहे अवल हिते आए थी थींदे ख़त्म रुसुल। पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल। हिन आलम में को इंसान न बि तुंहिंजे शान मथा। क़ुर्बान नबी तुंहिंजे शान मथा। हाँ बिना पाछे जे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते आ हुकुम। आका बिना पाछे जे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते आ हुकुम। वध यूसुफ खां तुंहिंजी सूंह थियो हा ॾिसी हूरा थियो हैरान नबी तुंहिंजे शान मथा। क़ुर्बान नबी हा घर बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा। आका मेराज तोखे जिस मानी थियो सारो शेर तोखे सुबहानी थियो। आका मेराज तोखे जिस मानी थियो सारो शेर तोखे सुबहानी थियो। सारो ॾेह तोता क़ुर्बानी थियो सारो ॾेह तोता क़ुर्बानी थियो। हा ॾिसी मलक फलक थिया हैरान नबी तुंहिंजे शान मथा। क़ुर्बान नबी तुंहिंजे शान मथा। क़ुर्बान नबी हा घर बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा। माशाअल्लाह तबारक व तआला तमाम बेहतरीन अंदाज़ में हाफ़िज़ मंसूर अली क़ादरी साहब नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जी सादत हासिल कई। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हाफ़िज़ मंसूर अली क़ादरी साहब जी आवाज़ में अञा वधीक बरकतूं अता फ़रमाए। नाज़रीन अचो था जो कि मौज़ू ते गुफ़्तगू करण लाइ अल्लामा साहब जी तरफ़ रुजू करियूं त एहतराम मस्जिद चइबो छा किया। जी अल्लामा साहब, मस्जिद शरीफ़ जो एहतराम जेको हर मुसलमान ते लाज़िम आहे, अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में एहतराम मस्जिद जे बाबति छा इरशाद फ़रमायो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मस्जिद खे असांखे सम्झणो पवंदो। मस्जिद खे असां अगरि सम्झंदासीं त असांखे ख़ुदि ब ख़ुदि शइ जी अहमियत, इन जे एहतराम, इन जे तक़दुस जे बारे में असांखे पाण ई शइ उन जी वाज़े उन जी पिक्चर जेकी आहे क्लियर ऐं साफ़ नज़र अचणु शुरू थी वेंदी। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, मशहूर आयत मुबारक आहे, व अन्नल मसाजिद लिल्लाह। बेशक छा मतिलबु इहो आहे त मस्जिद जेके मस्जिदूं आहिनि उहे अल्लाह तबारक व तआला जूं। आदिस मुबारक में इरशाद फ़रमायो वियो त मस्जिद अल्लाह तबारक व तआला जो घरु आहे। त हिकिड़ी बिल्कुलु सिंपल जी ॻाल्हि आहे त जंहिं शइ खे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ निस्बत कई वञे
ऐं फरमायो वञे त हीअ शइ अल्लाह ताला जी आहे। ऐं रूए ज़मीन ते अगरि कंहिं शइ खे घर करार ॾिनो वियो, बैत करार ॾिनो वियो अल्लाह ताला जो, त उहो मस्जिद खे करार ॾिनो वियो। ऐं अल्लाह तबारक व ताला केरु? ख़ालिक़ काइनात, मालिक काइनात, हर शइ जो तख़लीक़ करण वारो ऐं हर शइ जो अकेलो मालिक जेको आहे अल्लाह तबारक व ताला। उन जे घर जे बारे में इरशाद फरमायो वियो त उन जो घर मस्जिद आहे। त इन शइ मां असांजे लाइ शइ बिल्कुलु क्लियर थी साम्हूं अचे थी त मस्जिद जेकी आहे उहा रुए ज़मीन ते अहिड़ी जॻह आहे जंहिंखे अल्लाह तबारक व ताला पंहिंजी शइ इरशाद फरमायो आहे त हीअ हिन जी निस्बत बराह रास्त, ईअं त हर शइ अल्लाह ताला जी आहे, असां बाना ही पूरी काइनात जी हर शइ, पर जंहिं शइ खे ख़ुसूसी तौर ते इरशाद फरमायो वियो त हीअ शइ मुंहिंजी आहे, त उन जो तक़दुस, उन जो एहतराम ऐं उन जी अहमियत अञा तमामु घणी वधी थी वञे। त जॾहिं असां इहो सम्झोसीं त मस्जिद अल्लाह तबारक व ताला जो घर आहे, इन जो मतिलबु इहो आहे त रुए ज़मीन जी सभ खां अफ़ज़ल ऐं बहितरीनु मक़ाम जेको आहे न उहा मस्जिद आहे। ऐं उन जे आदाब जे बारे में इरशाद फरमायो वियो त ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्ली मस्जिदिन, क़ुरान मजीद जी आयत मुबारक आहे त जंहिंमें इहा तालीम ॾिनी वई आहे मुस्लमाननि खे ऐं ॿारनि खे त जॾहिं बि मस्जिद वटि हाज़िरी ॾियनि, अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में हाज़िरी ॾियनि, फरमायो वियो ख़ुज़ू ज़ीनतकुम, यानी तमामु घणो पंहिंजो पाण खे आरास्ता करे, तमामु घणो पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत तरीन करे अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में हाज़िर थियो। त इन ॿिन्हिनि आयतुनि जे साम्हूं असां रखूं त असांजे साम्हूं हिकिड़ी बिल्कुलु क्लियर गाइडलाइंस अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ां वाज़े तौर ते सम्झ अचे थी त नंबर 1 त हीअ मस्जिद जेकी आहे हिन जो मक़ाम तमामु घणो ऊचो आहे, छाजे करे त हिन जे बारे में अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमायो त हीअ मुंहिंजी जॻह आहे। नंबर 2 त ऐं इरशाद फरमाई त जॾहिं मस्जिद अचो, जॾहिं मुंहिंजी इबादत लाइ अचो त ख़ुज़ू ज़ीनतकुम, ज़ीनत इख़्तियार करे अचो, पंहिंजो पाण खे साफ़ु सुथरो करे अचो, पंहिंजो पाण खे ईअं करे अचो त ॼणो कंहिं हिकिड़े वॾे आला मक़ाम लाइ था वञनि पिया। अब्दुल ख़ालिक़ भाई हिकिड़ी सिंपल मिसाल आहे त असां दुनिया में कंहिं इज़तदार जे घर वेंदासीं, दुनिया में कंहिं अमीर जे घर वेंदासीं, कंहिं ऑफिसर जे घर वेंदासीं त असांजो अंदाज़ कीअं हूंदो? 10 दफ़ा पहिरियां सोचींदासीं त कहिड़ी शइ पायां, कहिड़ी शइ न पायां, हीअ शइ हणां, हीअ शइ न हणां, किथां का स्मेल त नथी अचे, किथां का इस्त्री त मुंहिंजी ख़राबु न आहे थी वई। त हीअ हिकिड़े आम दुनिया जे ऑफिसर जी ॻाल्हि आहे। ऐं मस्जिद जेकी आहे उहा ख़ालिक़ काइनात जो घर इरशाद फरमायो। ऐं हिकिड़ो न चलो ठीकु आहे, इजाज़त ॾेई छॾी आहे, पूरी दुनिया ई उन जी आहे, त ठीकु आहे, जीअं बि हुकुम ॾिनो अथई त जॾहिं मूं वटि अचो तॾहिं ज़ीनत इख़्तियार करे अचो, ठीकु आहे। मतिलबु हिकिड़ी ईअं न त तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं दिलि चयव, छाजे करे मां तव्हांजो आहे जहिड़े हाल में अचो, न, उहो त अल्लाह तबारक व ताला हर वक़्तु असांजे दिलनि जे हालनि खां वाक़िफ़ु, हर वक़्तु समीअ बसीर आहे, असांजा हाल मुलाइज़ा फरमाए थो पियो। पर हिकिड़ो हुकुम ॾिनो अथई जॾहिं स्पेशली मुंहिंजे लाइ मुलाक़ात करणु था अचो न, त मुलाक़ात जा जेके आदाब आहिनि, आदाब में छा आहे त जॾहिं तव्हां कंहिंजी मुलाक़ात ॾे वञो था त साम्हूं वारो ईअं न त तव्हांखे ॾिसी अञा अजीबो ग़रीब पंहिंजो पाण खे फील करे, महसूसु करे, त हीअ ख़ालिक़ काइनात जी बारगाह आहे जिते असां वञूं, उन सां हिकिड़ी सम्झो त मुलाक़ात था कयूं। जॾहिं असां नमाज़ में वञूं था उहा रब ताला जी बारगाह में असां हाज़िरी था ॾियूं, जॾहिं हाज़िरी था ॾियूं त उन वक़्तु असां लाइ लाज़िम आहे त अल्लाह तबारक व ताला जो घर जे तक़दुस लाइ, उन जे एहतराम जे लाइ, उन जे आदाब लाइ वध खां वधि कोशिशि कयूं त कंहिं बि क़िस्म जी आदाब जी पामाली न थिए, कंहिं बि क़िस्म जी तक़दुस जी असां पामाली न कयूं। ऐं हू फरमायो वियो न त जॾहिं मस्जिद वञूं त बल्कि अहले ईमान जो इहो वस्फ़ बयानु कयो, क़ुरान मजीद में इरशाद फरमायो इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आख़िर, त मसाजिद जी तामीर ऐं मसाजिद की आबाद करी अहले ईमान जी निशानी आहे। ऐं अहले ईमान जी ख़ूबी बयानु कई वई त हू जॾहिं मस्जिद में हाज़िरी ॾींदा त हू ज़ीनत ऐं पंहिंजो पाण खे आरास्ता करे ऐं हक़ीक़ी तौर ते इहो सम्झी ईंदा त वाक़ई असां कंहिं वॾी आला बारगाह में हाज़िर थियण था वञूं। असल में अंडरस्टैंडिंग आहे त असां सम्झी छा था वञूं पिया, जे असांजे ज़हन में इहा माना आहे त असां कंहिं वॾे शख़्स जी दुनियावी मालदार जे दुनियावी कंहिं ऑफिसर ॾे था वञूं त असां पंहिंजो पाण खे तमामु घणो टिप टॉप करे वेंदासीं। ऐं जे असां जॾहिं मस्जिद था वञूं असांजे ज़हन में इहो ख़्यालु ई न ईंदो त असां काॾे था वञूं पिया। माशाअल्लाह, अल्लामा साहब तमामु बहितरीनु
اللہ پاک ہماں کے خوش رکھے. ناظرین وقت ہے کمرشل بریک جو علامہ صاحب سے احترام مسجد جو موجود ہے انشاءاللہ بریک کھان بعد میں گفتگو جاری رہندی. ہمارے ڈسندا رہو سندھ ٹی وی پروگرام ہے روشنی جی بات. भलीकार नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं अॼु असां 11हें रोज़े जी सहरी जी नशरियात में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं एहतराम मस्जिद जे बाबति जेको अल्लामा शाहज़ेब राजपर साहब बहितरीन अंदाज़ में गुफ़्तगू फ़रमाए रहिया आहिनि. अचो त इन गुफ़्तगू में शामिल थियण खां अॻु में असांखे हिकु ॿिए सना ख़ान जॉइन कयो आहे. सैयदज़ादा आहिनि, शाहज़ादा आहिनि. उन्हनि जी आख़िर में नात ॿुधंदासीं. पहिरीं मां उनजो तारुफ़ अवां जे ॾाढो पेश करियां. मोहतरम सैयद मोहम्मद हम्माद बुखारी साहब, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि आप हमारे वबरकातुहू। प्रोग्राम में तशरीफ़ लाए. अल्लाह आपको जज़ाए खैर अता फरमाए. आपका शुक्रिया. आखिर में इंशाल्लाह आपसे नात सुनेंगे. सो नाज़रीन अचो त अल्लामा साहब सां इन टॉपिक ते गुफ़्तगू जो वरी इतां ई शुरूआत करियूं था. अल्लामा साहब हाणे हिकिड़ो सुवालु आहे. तव्हां फरमायो त अल्लाह पाक फरमायो त मस्जिदुनि में अचो त ज़ीनत इख़्तियार करे अचो, यानी सुहिणा थी अचो. इन जो मतिलबु इहो आहे त कपिड़ा नवां हुजणु ज़रूरी न आहिनि, पर धोतल पाक साफ़ सुथरा हुजनि. हुजे त अतुर बि लॻाए करे अचो, ॾंदण बि हुजे वग़ैरह वग़ैरह. माना ज़ीनत जंहिंखे चइजे. हाणे इन सूरत हाल में मज़दूर आहे वीचारो, सॼो ॾींहुं सिर तगारी जी मज़दूरी करे थो, ॾियारी थिए, या को गोश्त जे दुकान ते कमु करे थो त उनजे कपिड़नि खे गोश्त लॻी थो वञे पियो, या को मच्छी जो कारोबार करे थो. ज़ाहिर आहे जाइज़ कारोबार आहे. हाणे तव्हां चओ था ज़ीनत इख़्तियार करे, हुनजे त कपिड़नि में बदबू हूंदी आहे. पोइ उहो कीअं, पोइ छा मस्जिद न अचे या उनजो को हल ॿुधायो ताकी उन्हनि वीचारे जो मसइलो हल थिए. असल में सभ खां पहिरियां त इहो हुकुम आहे त मस्जिद अचो. मस्जिद खां कंहिंखे उमूमी तौर ते का झल न आहे, पाबंदी न आहे. मस्जिद अचण जो हुकुम आहे. नंबर ॿिए ते शरीयत हुकुम थी ॾिए त हाणे जॾहिं मस्जिद अचो त मस्जिद जे तक़दुस जो ख़्यालु रखो, यानी कि तव्हांजे जिस्म मां, तव्हांजे लिबास मां, तव्हांजे कंहिं बि अहिड़ी शइ मां जंहिंमां तव्हांखे मुआशिरे जे ॿिए कंहिं हिसे ते वञो त उहो नफ़रत महसूसु करे तव्हां मां, तव्हांखे घिन खाए, त अहिड़ी कंहिं कंडीशन में मस्जिद में अचण जी इजाज़त न आहे. रही ॻाल्हि त पोइ मज़दूर छा करे, त गोश्त फ़रोश छा करे, या को अहिड़े कम वारो कंहिं बि ज़िंदगी जे तबिके में मसरूफ़ हुजे त उहो माण्हू छा करे. ॾिसो, मसला इंसानी ज़िंदगी आहे. इंसान सां गॾु रहंदा, इंसान खे दुनिया सां गॾु हलिणो आहे, पर इन सां गॾोगॾु इन ॻाल्हि जी कोशिशि बि करणी आहे त मुंहिंजी इहा दुनिया या मुंहिंजी दुनियावी ज़िंदगी जो को अमल मूंखे कंहिं पंहिंजी इबादत खां रुकावट जो सबबु न बणिजे. जे बिलफ़र्ज़ हुनजो कमु गोश्त जो आहे, मछली जो आहे, या को बि अहिड़ो कमु आहे जंहिंजी वजह सां हू अहिड़ी कंडीशन में पुॼी थो वञे जो हुनखे मस्जिद में अचण जी इजाज़त नथी मिले, त हू पंहिंजे उन कम जी या त लिमिट घटाए, जे घटाए सघे थो, जे नथो घटाए सघे त एटलीस्ट जेको नमाज़ जो टाइम आहे, जेको अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में हाज़िरीअ जो वक़्तु आहे, उन वक़्तु पंहिंजो पाण खे इन एतबार सां प्रिपेयर करे अचे त हू जॾहिं मस्जिद में हाज़िर थिए त हुनजे मथां इहो हुकुम न लॻे त हिन खे अचणु दाख़िल न थींदो. ॾिसो, ही को पहिरीं का सदी कोन्हे का जंहिंमें मस्जिद में माण्हू जेके आहे न मुख़्तलिफ़ तबक़ात वारा माण्हू ईंदा हुजनि. नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे दौर में असां वञूं तॾहिं मस्जिदुनि जी कैफ़ियत कहिड़ी हुई. छा मस्जिदुनि में उन वक़्तु अॻे त अञा उन महिल उते त वुज़ू खाना कोन हा, वुज़ू खाना कोन हा, लाइट जो प्रॉपर इंतज़ाम कोन हो, पंखनि जो एसिन जी का सहूलियत कोन हुई. ऐं जेकी ॿाहिरि माण्हू कमु कंदा उहे कहिड़े हाल में कमु कंदा. ॿाहिरि दुकाननि ते त के पखा कोन लॻल हूंदा, का इलेक्ट्रिसिटी जी का सहूलियत कोन हूंदी. पर असां सहाबा रज़ी अल्लाह ताला जी सीरत मां पढ़ूं था त कॾहिं बि को साहबी अहिड़ी कंडीशन में कोन आयो हुजे जंहिंमां ॿिया माण्हू नफ़रत कंदा हुजनि. पोइ हल छा आहे, मतिलबु कहिड़े तरीक़े सां? असांजे लाइ सहाबा जी सीरत जेकी आहे न, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जी सीरत जेकी आहे उन खे असां पढ़ूं त सहाबा रज़ी अल्लाह ताला जॾहिं मस्जिद जी हाज़िरी लाइ ईंदा त पंहिंजे उन कमकार खां पंहिंजे पाण खे बिल्कुलु साफ़ सुथरो करे ईंदा. जे मज़दूर आहे त पाण सां एक्स्ट्रा लिबास रखी सघे थो. अॼुकल्ह हिकिड़ो लिबास थैली में खयूं अचे पाण सां गॾु. दुनिया जी 100 शयूं इंसान गॾु पाण सां गॾु खणी माण्हू निकिरनि था. जीअं हाणे मिसाल जे तौर ते मज़दूर ते को वञे थो त घर परे आहे त मझांदो पाण सां गॾु मानी खणी थो वञे या पंहिंजो अंडो वग़ैरह तयारु कराए पाण सां खणी वेंदा आहिनि. बिल्कुलु ज़ाहिर आहे जेकॾहिं हीउ मंझंदि जो खाधो खणी वञी सघे थो त हिकिड़ो जोड़ो बि खणी पाण सां गॾु बिल्कुलु खणी सघे थो. उमूमी तव्हां ऑफिस वर्क में माण्हू ॾिठा हूंदा जेके ऑफिस लाइ निकिरंदा आहिनि त जेके बसुनि ते ट्रेवल कनि था या बाइक्स ते ट्रेवल कनि था त उन्हनि खे ॾिसो जे मतिलबु उन्हनि सां घणियूं शयूं पैक उन्हनि जी बैग्स में मौजूदु हुजनि.
छा ख़बर आहे, हू पब्लिक जॻह आहे, जे हू ऑफिस वारो पूरो लिबास खणी पाए निकिरंदा त लिबास ख़राबु थी वेंदो। हू पंहिंजो कोट वग़ैरह, वास्केट वग़ैरह या ॿी जेकी शयूं उहे पैक करे पाण सां गॾु निकिरंदा आहिनि। छो ख़बर आहे, जॾहिं ऑफिस में वेंदासीं त उतां जो हिकिड़ो ड्रेस कोड आहे, असांखे हुनखे ड्रेस कोड फॉलो करिणो पवंदो। वाह वाह, मूंखे उहा शइ न आहे, मूं वटि उहा एतिरी सहूलियत न आहे पंहिंजी ज़िंदगीअ में जो मां घर मां कार कराए वञा या रक्शो कराए वञा, त मां एटलीस्ट एतिरो त इंतज़ाम करे सघां थो न पंहिंजे बैग जे अंदरि रखी छॾियां। या त खोड़ सारा बाइकुनि ते माण्हू जंहिं महिल निकिरंदो त ॾिसंदो हिकिड़ो बाइक जो लिबास पाईंदा आहिनि स्पेशल, जेको मिटी खां गंदगी आमतौर ते जैकेट टाइप हूंदो आहे, पर सनड़ो हूंदो आहे त जीअं कपिड़ो मेरो न थिए, सॼो पाण खे ढके हथनि ते दास्तान न छो पाईंदा आहियूं त असांजो अंदरि वारो लिबास ख़राबु न थिए। छो मां जाॾे वञा थो पियो, मूंखे हुतां जो ड्रेस कोड फॉलो करिणो आहे। हिकिड़ी बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे, मुआशरे में हर शख़्स एतिरी पंहिंजो पाण खे एतिरे कंफर्ट ज़ोन में नथो रखी सघे जो हुनजो को लिबास ख़राबु न थिए, या एतिरी मतिलबु पुरसुकून ज़िंदगी हर माण्हू नथो गुज़ारे सघे त हुनजी हिक जिस्म में का ख़राबी न अचे, हुन जिस्म खां को पसीनो न निकिरे। पर इंसान जीअं ज़िंदगी जे ॿिए तमामु शोबाजात में पंहिंजो पाण खे मेंटेन करे थो, पंहिंजे लिबास जो ख़्यालु रखे थो, पंहिंजे ऑफिस जो ड्रेस कोड मेंटेन करे थो, इवन मज़दूर तबिको हुआ, तव्हां ॾिठा हूंदा घणनि सारियुनि फैक्ट्रियुनि में माण्हू कमु कनि था, घणनि सारी ऑफिसनि में माण्हू कमु कनि था, ऑफिस में वञनि था, उन्हनि जे मज़दूर जॉब, उन्हनि जे जेके प्यून्स आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ड्रेस आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। जॾहिं घर मां निकिरंदा आहिनि उहा ड्रेस न पाए निकिरंदा आहिनि। हाणे अलामा साहब, ही त थी वियो, ठीकु आहे, लिबास त चेंज थी वञे, पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको अल्लाह रहम करे आमतौर ते ॾिठो वियो आहे, पका पका नमाज़ी, सालनि खां नमाज़ी, नस्वार जा आदी आहिनि ऐं गज़ब जी बदबू। मां त मुंहिंजो तजुर्बो आहे, मां चई न सघियो आहियां दिलि आज़ारी जे करे, पर जॾहिं बि उहे माण्हू नस्वार ॾियण वारो तव्हांजे साम्हूं ॻाल्हाए न, तव्हां साहु रोके छॾींदो, तव्हां साहु न खणी सघंदो, एॾी बद। उनजो छा आहे त जीअं मिसाल जे तौर ते अतुर विकिणण वारे जो उनजो ज़हन ठही वियो आहे, वरी ईअं ई जेको मच्छी जो कमु करे थो, आम माण्हू ते वेंदो तो अजीब महसूसु कंदो। ऐं कंहिं कंहिं जाइ ते जे गोश्त जो कमकार आहे न, कोस घर या जिते जानवर कुसजनि था, उते जेको तहफ़ुन हुजे थो, पर उहो कमु करण वारनि खे परवाह न आहे, छो त उनजो ज़हन उनजो नक उन सां ठही वियो आहे। ऐं जेकी गाॾी खणणु ईंदी आहे, कुकड़नि जा खंभ वग़ैरह आलात जेके आहिनि, इहे पंहिंजो आलाइशूं जेके आहिनि खणण जे लाइ ईंदियूं आहिनि, त हुननि जी हालत इहा हूंदी आहे जो जातो गाॾी टपंदी आहे न, दुकान जेके आहिनि परेशान थी वेंदा आहिनि, पर उते हिकिड़ो माण्हू चिमड़े बीठो हूंदो आहे, उहो कमकार कंदो आहे, न उनखे कोई मास्क पातल आहे न कुझु, छो त उनजो ज़हन ठही वियो। इहो मिसाल मां जे करे ॾिनमि त नस्वार ॾियण वारे खे शायदि इहा ख़ुशफ़हमी हूंदी आहे त मां में बदबू हुजे त मूंखे बि अचे आहे, पर हक़ीक़त इहा आहे त बदबू ज़बरदस्त आहे, तव्हांखे महसूसु नथी थिए। गुटको खाइण वारो, सिगरेट पीअण वारो, नस्वार ॾियण वारो, हाणे अहिड़े हालात में यकीन कयो मूं सां बारात थियो आहे त माना चवण बि दिलि आज़ारी आहे, कीअं चइजे। उहो नस्वार ॾियण वारो जॾहिं ॻाल्हाए थो त ज़बरदस्त ताफ़ुन निकिरे थो, पोइ खणी टिशू पेपर में बंदि करे नस्वार हुजे, कुझु बदबू हुन में थिए थी। हाणे उहो माण्हू जॾहिं मस्जिद में अचे थो, सालनि खां नमाज़ी आहे, मुंहिंजे वेझो अचे थो त मुंहिंजी हालत थी वञे, या कंहिंजे बि वेझो, त पोइ इहो माण्हू मस्जिद में अचे त नमाज़ जी त इजाज़त आहे या इन जे लाइ को कानून आहे कुझु? मेन त असां उन आयत खे साम्हूं रखूं न, ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिद। उलमा इन जी तफ़सीर में ॿई शयूं लिखियूं आहिनि। मस्जिद खां हिकिड़ी त मस्जिद जेकी इबादत गाह मुक़ररु थियल आहे, नंबर ॿी ते हर नमाज़ वारी जॻह। त को बि इंसानु जंहिंजे मतिलबु कंहिं अहिड़ी अमल जे करे, चाहे उहो बदबू जेकी आहे नस्वार जे करे थींदी हुजे, कंहिं गुटके जे करे थींदी हुजे, कंहिं वजह सां हुनजे मुंहं में जेके वात में स्मेल पैदा थी वञे, इवन के खाधा अहिड़ा आहिनि जेके खाइण सां इंसान जे मुंहं में स्मेल ईंदी आहे, जीअं कचो बसर आहे, मतिलबु उहो पाण जो जेको खाइणो आहे उनखे त फील न आहे थींदी, पर जेको ॿियो गॾु वियो हूंदो आहे उनखे ख़बर आहे उन मथां छा पे गुज़रंदी आहे। त जॾहिं मस्जिद जो हुकुम आहे। ऐं अलामा साहब, मां इन ॻाल्हि खे थोरो अञा एड करियां त कुझु माण्हू जी आदत आहे, बलगम जीअं आयो न, उछलाइण जे बजाए गीत ॾेई छॾींदा आहिनि, उन्हनि जी बि साह वारी नाली में जेका बदबू हूंदी आहे न, बसि उहो साम्हूं वारे खे ख़बर हूंदी आहे, हिन जो ज़हन ठही वेंदो आहे त न बदबू न आहे। जीअं निंड मां माण्हू उथे थो त वात में बदबू हूंदी आहे, बिल्कुलु, जेकॾहिं कोई पाण खे फील करे ॾंदण खां बग़ैर करणु चाहे थो, ख़बर पइजी वेंदी हुनखे, बिल्कुलु ख़बर, इहा ई बदबू हुन में हूंदी आहे जेको बलगम खे ॻेहे थो, उछले नथो। जी इरशाद फरमायो। त मस्जिद लाइ हुकुम इहो आहे त मस्जिद में जॾहिं अचे साफ़ सुथरो अचे, उनजे जिस्म मां बि ऐं उनजे लिबास मां बि, हुनजे मुंहं मां बि कंहिं क़िस्म जी बदबू न अचणु खपे। इहो हुकुम शरई आहे, को अफ़ज़ल न आहे, मतिलबु त ठीकु आहे न अचे, हुकुम आहे त इहा बदबू न अचे। जे मुंहं में
या जिस्म में या लिबास में का अहिड़ी स्मेल अचे थी पई त हुकूमत पहिरियां उनखे ख़तमु करे पोइ मस्जिद जे अंदरि दाख़िलो करे। अगरि नथो करे उहा बदबू अञा उन जे जिस्म में या वात में या कंहिं लिबास में बरक़रार आहे त हुकूमत जे जमात अञा परे जी ॻाल्हि हुनखे मस्जिद में दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। अच्छा, शरीयत जो हुकुम इहो जेतिरे आहे ताईं जी बदबू ख़तम नथी थिए लिबास मंझां जिस्म मंझां या जेको वात मंझां त उनखे हुकुम आहे त पहिरियां इहा बदबू ख़तमु करे पोइ मस्जिद जे अंदरि एंट्री करे। अगरचे बज़ाहिर को चेक करण वारो न आहे पर ख़ुदा तबारक व ताला त ॾिसण वारो न। मस्जिद अल्लाह तबारक व ताला जो घर आहे, उते हर वक़्तु फ़रिश्ता रहमत भरिया फ़रिश्ता जेके आहिनि नमाज़िन जा जेके इबादत गुज़ार आहिनि माना उनजे इंतज़ार में रहंदा आहिनि। भला नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मना कयो आहे छा? बिल्कुलु, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मतिलबु हिकिड़े मौक़े ते मूंखे यादि अचे थो पियो कंहिं साहबी जे मतिलबु कंहिं शइ जे खुराक जे करे को वण हुयो नालो ज़हन में नथो अचे। हा, त उहा खाई आया त उनजे मुंहं मां स्मेल हिकिड़ी पैदा थी। ईअं को वण हुयो जंहिंजे खाधे में उनजे पतनि में या उनमें बदबू हूंदी आहे। त नबी जॾहिं उहो खाई मस्जिद में आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे हुकुम ॾिनो त पहिरियां वञ पंहिंजी स्मेल ख़तमु कर पोइ मस्जिद जे अंदरि अच। त जीअं असांजी गुफ़्तगू हले थी पई रमज़ानुल मुबारक में त उमूमन असां इफ़्तारी करे ठक मस्जिद जे अंदरि दाख़िलो ॾींदा आहियूं। मोस्ट वेलकम, मग़रिब जी नमाज़ पढ़णी आहे, जमात सभु पढ़णी आहे, पर इहो ख़्यालु करिणो आहे त मां जेके इफ़्तार ते 20-25 शयूं खाई निकितो आहियां इन्हनि खे खाइण खां पोइ मुंहिंजे का मुंहं में का स्मेल त कोन थी अचे पई या ईअं त न इन्हनि जा ज़र्रात जा मुंहिंजे मुंहं में पिया आहिनि। उमूमन माण्हू चाट खाईंदा आहिनि या कचो बसर वात में अचेव कचे बसर में वाह जो बदबू थिए थी पई त इहा स्मेल मुंहिंजे मुंहं मां अचे थी पई उहा त न आहे, मतिलबु पंहिंजे पाण खे चेक त करे स्पेशली रमज़ान जे हवाले सां। छाकाणि रमज़ान में अल्हम्दुलिल्लाह ॿियनि खोड़ सारनि जॾहिं इबादत जी तरफ़ असांजो रुझान मुस्लमाननि जो पैदा थींदो आहे, ई मसाजिद जी तरफ़ हाज़िरी जो बि रुझान पैदा थींदो आहे। पर रुझान पैदा थियण जो मतिलबु इहो न आहे त आ ॾिठी न ता ॾिसी एंट्री करे छॾी। मतिलबु इन समूरी शयुनि जो हल ई सुन्नत आहे। बिल्कुलु, मिसवाक जेकॾहिं ॾंदण हुजे खीसे में पियो जीअं का शइ खाधी आहे को मसइलो न, हिकदमि पंहिंजो ॾंदण करे पंहिंजे ॾंदनि मां पंहिंजे वात मां बदबू ख़तमु करे वरी चेक करे ज़बान ते बि लॻाए वरी चेक करे यार बदबू अचे थी त तेसीं ताईं मस्जिद में दाख़िल थियण हराम आहे, यानी गुनाह जो कमु आहे। उनखे जमात जो सवाब त परे जी ॻाल्हि आहे, इनखे अचण ई हराम गुनाह आहे। अच्छा, इन मां हिकिड़ी इहा शइ मां क्लियर कंदो हलां त कुझु माण्हुनि सां जॾहिं असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त ठीकु आहे बसि पोइ त जमात फ़र्ज़ी न आहे, पोइ असां घर में ई था पढ़ूं, पर असल में हुनखे सम्झणु इहो खपे त मस्जिद जी एंट्री मना छो थी आहे। मस्जिद जी एंट्री हिकिड़ो त इन जे करे अल्लाह तबारक व ताला जी इबादत, अल्लाह तबारक व ताला जो घर आहे, हेतिरे मतिलबु वरी उन एॾी वॾी सादत खां तव्हांखे झलियो थो वञे। हिकिड़ी त इहा शइ। नंबर ॿी शइ त छा कंहिं एॾी वॾी बारगाह में वञणु ॿिए किथे दुनियावी जॻह ते वञे हा त छा हू पंहिंजी ईअं बदबू सां गॾु वञे हा? हरगिज़ न। की ऑफिसर जे साम्हूं कॾहिं हू एतिरी बदबू सां ॻाल्हाए सघे हा? हरगिज़ न। त जॾहिं हू मस्जिद में वेंदो अल्लाह तबारक व ताला जी इबादत कंदो नमाज़ पढ़ंदो त नमाज़ जे बारे में त हुकुम आहे त जॾहिं नमाज़ जी तिलावत करणु हिकिड़ो नमाज़ी शुरू कंदो आहे त फ़रिश्ता उनजे मुंहं जे मथां पंहिंजो जेको आहे न वात रखंदा आहिनि वाह 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 उनजी तिलावत ॿुधण जे लाइ। पर छा जॾहिं हू तिलावत कंदो ऐं उनजी मुंहं मां एतिरी स्मेल पे निकिरंदी त फ़रिश्तनि जे लाइ हू अज़ियत केॾी वॾी अज़ियत आहे। इहा अज़ियत मस्जिद में बि आहे, इहा मस्जिद घर में बि आहे। इहा फ़रिश्तनि खे अज़ियत ऐं ॿियो घर में बीठल मुस्लमान जो छा असरु थिए थो। बिल्कुलु बसा औकात अल्लामा साहब ज़ाहिर नालो त मां कंहिंजो नथो खणा पियो, केतिरा ई भेरा ईअं थियो आहे, मूंसां थियो आहे, सभ सां थींदो हूंदो जो घर में वेहण वारे जवात जी बदबू जे करे रुगो बसि साह खणणु माना झले छॾींदा आहियूं। बसि सुभान रब्बियल आला सजदे में चयो या उथण महिल रब्बना लकल हम्द चई साह खे झले पीअंदा आहियूं ताकी हेॾी बदबू जो अंदरि वञे त माना हा सड़े। आख़िर यार छो एॾो मुस्लमान खे आज़ारियो थो वञे पियो, इहा बि त दिलि आज़ारी। बिल्कुलु दिलि आज़ारी आहे। ऐं मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो पर्सनल मतिलबु वाक़ियो ॿुधायां, तव्हां जीअं ॿुधायो पिया मूंसां बि हिकिड़ो दफ़ो ईअं थियो। मूंसां गॾु हिकिड़े ॾींहुं मतिलबु तरावी जी जमात हुई गॾु जेको पहिरां हिकिड़ो ॿियो हो जीअं माण्हू तव्हांखे ख़बर आहे अॻिते पोइ थींदा आहिनि, ॿियो हिकिड़ो माण्हू आयो पोयां जमात में शामिलु थियो। बसि उहे 2 रकातूं मूंखे ख़बर आहे मूं कीअं गुज़ारियूं। बार बार मुंहिंजी दिलि पई चए त मां नमाज़ टोड़े ॿी जॻह ते वञा। एतिरी मूंखे तकलीफ़ बि महसूसु थी। सिर्फ़ु उहा ई जेकी न इफ़्तारी जो जेको सामान आहे, इफ़्तारी में जेकी शइ खाई आयो, प्याज़ जेकी बसर जेको आहे उहो बसर अहिड़ो खाई आयो इन जी एतिरी हद खां वधीक स्मेल ई बर्दाश्त खां ॿाहिरि। त मां मतिलबु इहो तकलीफ़ ॾियण जो गुनाह बि उनखे थियो। बिल्कुलु थियो। जॾहिं हू कंहिं मुस्लमान खे अज़ियत ॾिसो न, तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो न त हू मस्जिद में हुनखे मना छो थो कयो वञे। ख़बर आहे मस्जिद में ॿिया माण्हू त ईंदा,
त जिथे अल्लाह तबारक व ताला जे घर जी बेहुरमती आहे उते हिकिड़े मुस्लमान जी बेहुरमती न आहे त तव्हां हिकिड़े मुस्लमान खे केॾी वॾी अज़ियत में मुब्तला था कयो पिया। मतिलबु उहे ॿ रकातूं जेके गुज़ारियूं मूंखे ख़बर त मूं कीअं गुज़ारियूं। तव्हां खां पोइ वरी ॿिए जी गिची में पियो ॿिए जी गिची, बिल्कुलु ईअं हो पियो। पंहिंजी ख़ुशफ़हमी में आहे त मां जमात सां नमाज़ पढ़ी वॾो सवाब थो कमाए वञा। अलाए घणे मुस्लमान जी दिल आज़ारी जो गुनाह जे खाते में अल्लाह 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 मस्जिद जी बेहुरमती जो गुनाह ॿिनि जे खाते में पइजी वियो। अच्छा अलामा साहिबु हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त आम तौर ते जॾहिं माण्हू बूट पाइनि था पोइ उन में जॾहिं हू पेर आले ते ई जुराब पाए था छॾनि पोइ जो तहफ़ुन थो थिए, महिरबानी करे मां सभिनी साम्हूं नाज़रीन खे गुज़ारिश कंदुमि महिरबानी करे पेर खे पहिरीं धोअण खां पोइ पूरो ख़ुश्क थियणु ॾियो, बिल्कुलु मुकमल ख़ुश्क थिए पोइ जुराब पाओ। न जुराब आलो हुजे, न पेर आलो हुजे, न बूट आलो हुजे। इन माना का हिकिड़ी शइ बि आली हुई या पेर आलो या जुराब आलो पातो या बूट आलो पातो, इन जे कुझु वक़्त खां पोइ जॾहिं तव्हां पेर कढंदव न तव्हां यकीन कयो जेकॾहिं कंहिं रूम में हुजे कंहिं घर में हुजे न घर वारे बि उते कढंदसि त यार हिते न वेही। हाणे अहिड़े हालात में छो त वक़्तु थियो आहे ब्रेक जो, नाज़रीन कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे, सुवाल मां अलामा साहिब सां कयूं थो न त अहिड़ी सूरत हाल में जंहिंजे पेरनि में एॾी बदबू हुजे त मस्जिद में जमात जे लाइ भॼंदो अचे थो ऐं जीअं पहुतो पूरी मस्जिद खां यकीन कयो हीउ मां पंहिंजा ॿुधायां थो मुंहिंजी अखियुनि ॾिठियूं ॻाल्हियूं आहिनि, मां मौजूदु हुयुमि त जॾहिं सियारे में रमज़ान शरीफ़ अचे थधि में त पोइ जो तरावी में या कंहिं आम नमाज़ में ई माना पूरी मस्जिद सुकून सां नमाज़ पढ़ी रही जे हज़रत इहो दाख़िल थियो आहे जो पूरी मस्जिद परेशान थी वई आहे त बाबा हे कहिड़ी असां वटि भला अंदरि दाख़िल थी आहे एॾी हो ख़ुशि आहे माण्हू हिक ॿिए खे ॻोल्हनि था पिया केरु अची वियो आहे। हाणे इहो छा थींदो अलामा साहिबु ब्रेक आहे कमर्शियल ब्रेक आहे नाज़रीन असां जो था वापसि रहूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन मां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। मां अलामा साहिब सां सवाल करे चुको आहियां, जवाबु इनायत फरमाइनि था, मुलाहिज़ा फरमायो। साईं तव्हां जीअं बिल्कुलु ॻाल्हि कई, असांजो ताल्लुक़ छाजे करे मुख़्तलिफ़ मतिलबु सोसाइटीज़ सां आहे, मुख़्तलिफ़ एनवायरमेंट्स आहे, इहो असांखे तमामु घणो फेस करिणो पवंदो आहे। स्पेशली जेकी ऑफिस कल्चर आहे जिते बूट ऐं जोराबनि जो निज़ाम तमामु घणो राइज आहे, उते अल्लाह ताला जा बिल्कुलु मतिलबु बरगुज़ीदा बाना त आहिनि, इबादत जो ज़हन आहे, नमाज़ पढ़ण जो बि ज़हन आहे, इहो बि ज़हन आहे त ऑफिस खां निकिरी करे वञी मस्जिद जे अंदरि नमाज़ पढ़ूं। बिल्कुलु इहा क़ाबिल तारीफ़ अमल आहे उन्हनि जो, कंहिंजो बि जेको पंहिंजी तमामु किट शिट जे बावजूदु जेको आहे मस्जिद में अची हाज़िरी ॾिए थो, पर सम्झणु खपे ऐं इन ॻाल्हि खे अंडरस्टैंड करणु खपे त छा मां ऑफिस में वेठो हुजां ऐं मुंहिंजे ऑफिस जे अंदरि वेही मां शूज़ लाहियां ऐं जी स्मेल जेकी पैदा थिए त छा मां अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में जॾहिं हाज़िरी ॾियणु वञा थो मूंखे इन ॻाल्हि जो लिहाज़ न करणु खपे। हाणे ॿियो सुवालु इहो आहे त ठीकु आहे त बदबू वग़ैरह जा मामलात हुया, उन खां पोइ आम तौर ते मस्जिदुनि जे अंदरि इफ़्तारी जो अहतमामु कयो थो वञे, ॿाहिराड़ी हुजे शहर हुजे, पोइ जो उते रश किरे थी अची हालत इहा बि थींदी आहे, असीं शरबत हारिजी पवंदा आहियूं मस्जिदुनि में, को वटो छिके थो, को मानी छिके थो, को छा, यानी ईअं लॻंदो आहे जो को कंहिं वॾेरे जो उताक हुजे न उते बि ईअं न थिए, नगर खानो हुजे, इहो मस्जिद में किथे ॿोड़ हारियो पियो आहे, किथे शरबत हारियो पियो आहे, किथे छा, इन जे बारे में इस्लाम छा थो चए त मस्जिद जे अंदरि इहो सभु कुझु थियणु घुरिजे? या ॾिसो सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त रमज़ान मुबारक में तव्हां कुझु प्रैक्टिसिस ज़िक्र कई आहे असांजे मुआशिरे जी, त इहो सुठो अमल आहे त असां मतिलबु कंहिंखे इफ़्तारी कराइण लाइ कुझु सामान उमाणियो, इहा बिल्कुलु क़ाबिल तारीफ़ अमल आहे, चाहे पोइ असां मस्जिद में करायूं या किथे बि करायूं। इहो असांजो रिवाज़ आहे न, असांजो कल्चर आहे, असांजे घरनि मां खाधो वेंदो आहे मस्जिद इफ़्तारी में, त इहो बिल्कुलु इहो अमल क़ाबिल तारीफ़ आहे, इहो अमल क़ाबिल तारीफ़ आहे त असां कंहिंखे इफ़्तारी करण लाइ कुझु ॾियूं, छा करे हदीस मुबारक में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त जंहिं कंहिंखे कुझु खाराए या कुझु पियारे इफ़्तारी कराई त फ़रिश्ता रमज़ानुल मुबारक में ऐं जिब्रील अमीन शब क़दर में हुन लाइ इस्तिग़फ़ार जी दुआ कंदा आहिनि। जेको इफ़्तारी कराए चाहे उहो कुझु खाराए इफ़्तारी कराए या कुझु प्यारे इफ़्तारी कराए, त इफ़्तारी कराइणु कंहिंखे कंहिं पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ इहो त क़ाबिल तारीफ़ अमल आहे, पर इन जो हरगिज़ मतिलबु इहो न आहे त असां कंहिंखे जॾहिं इफ़्तारी करायूं या असांजी निगरानी में किथे इफ़्तारी थिए पई त उते रिस्क जो ज़िया थिए, उते उन जॻह जो उन मक़ाम जो तक़दुस पामाल थिए पियो। त तव्हां जेकी ॻाल्हि कई बिल्कुलु मसाजिद में असां वटि कल्चर आहे, स्पेशली जेके मतिलबु इंटीरियर जा एरिया आहिनि उते त इहो तमामु घणो रवाजु आहे त ॻोठ जे हर हिकु घर मां हर हिकु फैमिली पंहिंजे हिसाब सां कुझु न कुझु हिसो मस्जिद उमाणींदी आहे, पोइ ॿिए मक़सद लाइ अचूं या न अचूं इफ़्तारी करण लाइ घणा माण्हू मस्जिद में हाज़िर थींदा आहिनि,
इवन के घणा माण्हू असां अहिड़ा बि ॾिठा या अहिड़ा ॿुधा इफ़्तारी करे वरी मस्जिद में ॿाहिरि निकिरी विया, मग़रिब जी नमाज़ बि न नमाज़ न पढ़ी, वाक़ई उनी मग़रिब जी नमाज़ बि न पढ़ी, रुगो खाई करे खाई रवाना करे थी। हलिया विया। त ॾिठो असलु इहो आहे त नेकी कजे पर नेकीअ में गुनाह न कजे। त मसाजिद में इफ़्तारी कराइण जो अहतमाम बिला झिझक बिला कंहिं मसइले जे इन जी का इजाज़त आहे, कराए सघिजे थो, पर इन जा उसूल क़वाइद आहिनि। त उन इफ़्तारी कराइण महिल जेको इफ़्तार असल में हिते जेकी ज़िमेदारी आहे न उहा मस्जिद इंतिज़ामिया जी तमामु घणी ज़िमेदारी आहे त हू इफ़्तारी कराइण लाइ को हुननि जो को माण्हू कोन्हे, पर जेको आयो वॾो थी बीह रहियो, जेको आयो मूं जेकी शइ आंदी विराइण लाइ शुरू थी, मूं कोन ॾिठो त मां विरायां थो पियो, हिते मस्जिद जो कालीन विछायो पियो आहे, मस्जिद जी दरी विछाई पई आहे या मस्जिद जो फ़र्श आहे, मुंहिंजी का शइ किरण जे करे हिते केतिरी स्मेल पैदा थी थिए पई, इन तरफ़ मुंहिंजी बिल्कुलु तवजो न आहे। छाजे करे जो के हिकिड़ो मथां भेण वारो न आहे। यानी जिते एहतराम मस्जिद पामाल थियण जो ख़दशो हुजे उते बहितर आहे त मस्जिद में इफ़्तारी न कराइजे कंहिं ॿी कंहिं जाइ ते, ॿाहिरि मैदान में अहिड़ी जाइ ते कराइजे जिते मस्जिद जो तक़दुस पामाल न थिए। ॾिसो हिकिड़ी हा, कुझु मस्जिदूं अहिड़ियूं आहिनि जिते इफ़्तारी थींदी आहे वॾो अदब एहतराम सां, वॾो लिहाज़ कयो वेंदो आहे, वॾो ख़्यालु कयो वेंदो आहे ऐं उते समझदारी सां थींदो आहे, त उते त एतिराज़ न आहे। सभ खां वॾी मिसाल मस्जिद नबवी जी आहे, सुभान मस्जिद हराम जी आहे। उते मतिलबु हज़ारनि लखनि जे तादाद में इफ़्तारी थी थिए, पर तव्हां मंज़र ॾिसो, को का अहिड़ी शइ न आहे जंहिंखे ॾिसी इंसान करे फील करे त यार हिननि मस्जिद जो को तक़दुस जेको आहे उनखे पामाल कयो आहे। माशाल्लाह। अलामा साहब, कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन खे मस्जिद में अचण जी इजाज़त न आहे, बिल्कुलु हदीस पाक जे रूह सां उन्हनि जो तज़किरो फरमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुलु ईअं आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु माण्हुनि खे, कुझु जेके ख़ासि तबक़ा आहिनि उन्हनि खे मस्जिद खां रोकियो आहे ऐं मना फरमायो त उहे मस्जिद में न अचनि, या ॿियनि खे ज़िमेदारी ॾिनी अथनि त अहिड़नि खे मस्जिदनि में न आंदो वञे, जंहिंमें सर फ़हिरिस्त जेकी आहे औरत आहे। पहिरियां औरतुनि खे इजाज़त हुई, मस्जिद में ईंदियूं हिकिड़े बाक़ाइदा, पोइ उन्हनि खे ममानियत आई त तव्हां मस्जिद में उन्हनि जो कमु न आहे। उनखां पोइ नंढा ॿार, नंढनि ॿारनि जे बारे में नासमझ ॿार जंहिंखे तव्हां चई सघो था, जंहिंखे तमीज़ न हुजे त मूंखे छा करिणो आहे छा नाहे करिणो, यानी पेशाब लॻे त चई न सघे, वाहे छॾे मस्जिद में। बिल्कुलु ईअं ई जेके पागल माण्हू आहे, जंहिंखे मतिलबु जंहिंखे चरियो असां चऊं, अहिड़ो को माण्हू आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिसो न मतिलबु अहिड़नि माण्हुनि खे मस्जिद में अचण खां मना कयो आहे, त अहिड़नि माण्हुनि खे न अचनि इहे पाण, जे उन्हनि खे सम्झ न आहे त उन्हनि खे जेके वाली वारिस आहिनि, जेके उन्हनि जा सरपरस्त आहिनि, उन्हनि खे हुकुम फरमायो अथनि त अहिड़नि माण्हुनि खे न वठी अचो। छाजे करे जो ही ईंदा खाई न खाई मस्जिद जे तक़दुस पामाल थींदो, मस्जिद जो एहतराम जो लिहाज़ न रखी सघिबो। इन करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका में मना फरमायो वियो त अहिड़नि माण्हुनि खे न अचणु खपे। उन तवील हदीस आहे जंहिंमें इहो फरमायो वियो त मस्जिद में जेके आहे दुनियावी ॻाल्हियूं न कजनि, मस्जिद में ख़रीदो फ़रोख़्त न कजे, मस्जिद में जमघटा न कजे। दुनियावी ॻाल्हियूं आमतौर ते मस्जिदुनि में त कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त मस्जिद जो उताक आहे। दुनियावी ॻाल्हियूं करण वारनि जे लाइ छा हुकुम आहे? मस्जिदुनि जे बारे में, मस्जिद ॾिसो, मस्जिद आहे इबादत गाह, उते अचे इबादत लाइ, पंहिंजो ताल्लुक़ रब तबारक व ताला सां बहाल करण लाइ, दुनिया खां पंहिंजो पाण खे हिकिड़ी ॿी दुनिया में वठी अचण लाइ मस्जिद जो तामीर आहे। दुनिया जा 100 कम आहिनि, मस्जिद खां ॿाहिरि बि कजे, पर जेके शख़्स इन जो लिहाज़ नथो रखे त रिवायतुनि जे मुताबिक़ जेको आहे मस्जिद जे अंदरि जेके माण्हू दुनियावी ॻाल्हियूं कनि था, उहे क़बर जे अंदरि पंहिंजी जेको आहे मतिलबु मूंखे परफेक्ट जेकी उहे अल्फाज़ नथा अचनि, बहरहाल उन रिवायत जो मफ़हूम इहो आहे त जेके मस्जिदुनि में दुनियावी ॻाल्हियूं कंदा, क़बर जेकी आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ी अज़ाब जी सूरत बणिजी वेंदी आहे। अच्छा अलामा साहब, हीअ त थी गुफ़्तगू मस्जिद में खिलणु, बसा औक़ात कुझु त मुक़ररीन बि अहिड़ा मश्कर आहिनि, अल्लाह रहम करे, जो मस्जिदुनि जे अंदरि टहक ॾेई करे माण्हू खिलनि था, तक़रीर हले थी, जलसो आहे, हरू भरू अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। कुझु मुक़ररीन जी तरफ़ां जेके माण्हू टहक ॾेई खिलनि त मस्जिद में खिलण सां हदीस शरीफ़ आहे त क़बर में ऊंदाही थींदी आहे, त पोइ अहिड़े हालात में छा करणु घुरिजे? असल में ॾिसो, मस्जिद में खिलण या मस्जिद जे कंहिं बि एहतराम या तक़दुस जी ॻाल्हि आहे न, उहा सभिनि लाइ बराबरि आहे। चाहे उहो ख़तीब पियो बयानु करे, चाहे उहो हिकिड़ो आम माण्हू पियो करे, चाहे या केरु पियो करे, जे केरु बि अहिड़ी ॻाल्हि करे थो जेकी मस्जिद जे एहतराम या तक़दुस जे ख़िलाफ़ु आहे, त हदीस मुबारका जी जेकी मशहूरु जेकी क़ुरान पाक जी आयत आहे, उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमती वल मौइज़तिल हसना वजादिलहुम जिदालन अहसना, वजादिलहुम बिल्लती हिय अहसन, वजादिलहुम बिल्लती हिय अहसन, यानी
त जॾहिं कंहिं बि अहिड़े अल्लाह ताला जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई वञे त उन वक़्तु अहले ईमान लाइ हिकु हुकुम आहे त हिकमत सां कमु वठनि, मसलिहत सां कमु वठनि ऐं प्यारे ऐं अहसन अंदाज़ से सम्झाइण जी कोशिशि कनि। जे नथा सम्झी सघनि त उन्हनि खे इल्मी एतबार सां सम्झाइण जी कोशिशि कनि। जे इल्मी एतबार सां सम्झाइण जी नथा सम्झाए सघनि, साम्हूं वारो एक्सेप्ट नथो करे त एटलीस्ट पंहिंजे दिलि में उन ॻाल्हि खे बुरो सम्झनि। जे बुरो नथा सम्झनि त हदीस मुबारक में फरमाया इहो त ईमान जो कमज़ोर तरीन दर्जो आहे, यानी घटि में घटि ईमान घटि में घटि दर्जो जेकॾहिं इहो आहे बुरो सम्झण में छॾे ॾिनो त पोइ त बसि ईमान पोइ बुराई न रही न। अच्छा अलामा साहब, हाणे आख़िर में मस्जिद जे अंदरि माण्हू जॾहिं दाख़िल थिए थो, बरकातूं, तहियतुल मस्जिद, इन जो हुकुम छा आहे? सुन्नत आहे या सवाब आहे या तहियतुल मस्जिद जे बारे में थोरो ॿुधायो। उमूमन असां माण्हुनि खे उमूमी जेकी मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी पब्लिक एक्सपीरियंस आहे, माण्हुनि खे ख़बर ई न आहे त तहियतुल मस्जिद का नमाज़ आहे ऐं सुन्नत नमाज़ आहे। अच्छा, माशाअल्लाह, सुन्नत नमाज़ आहे जंहिंजे बारे में हुकुम आहे त जॾहिं मस्जिद जे अंदरि हाज़िरी ॾियो त चाहे कंहिं मक़सद लाइ तव्हांजे मस्जिद में वञणु थिए ऐं तव्हां बावज़ू आहियो त मस्जिद वक़्तु मकरूह न आहे, हा बावज़ू आहियो ऐं को मकरू वक़्तु न आहे त 2 रकात नफ़िल नमाज़ नियत उनजी तहियतुल मस्जिद। तहियतुल मस्जिद जो मतिलबु छा आहे? मस्जिद जी हिकिड़ी मतिलबु सलामी था मेन लफ़्ज़ सोले लफ़्ज़ में चओ त मस्जिद जी सलामी। जॾहिं बि तव्हां मस्जिद जे अंदरि हाज़िरी ॾियो त जीअं आम हिकिड़ी आदि माण्हू ॿिए किथे दरबार में वेंदो आहे, कंहिं वॾे बादशाह दरबार में वेंदो आहे त सलामी पेश कंदो आहे। अॼु बि कोर्ट में जेकॾहिं को बि दाख़िल थींदो आहे त उहो झुकी करे जेको आहे सो पोइ कोर्ट में दाख़िल थींदो आहे। त इहो हे त कोर्ट में हिकिड़े जज जो एतिराम आहे, पर अल्लाह जी ख़ालिक़ काइनात जे बारगाह में हाज़िरी आहे त तव्हां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक ई पाण जॾहिं बि सफ़र तां स्पेशली वापसि ईंदा त सभ खां पहिरियां मस्जिद वेंदा हुते तहियतुल मस्जिद नमाज़ अदा कंदा। यानी उनजी नियत को ख़ासि न आहे, बसि नफ़िल नमाज़ इहा सुन्नत बि अदा थींदी, सवाब बि मिलंदो। माशाअल्लाह तबारक व तआला जी महिरबानी। अल्लामा शाहज़ेब राजपर साहब तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां सम्झायो, पंहिंजो वक़्तु ॾिनो। अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए, अल्लाह पाक तव्हांजे इल्म में अमल में बरकत अता फरमाए। और मोहतरम जनाब सैयद मोहम्मद हम्माद बुखारी साहब, आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो नाज़रीन, असांजे अॼोको जेको 11 रमज़ान मुबारक जी सहरी जो प्रोग्राम आहे, नशरियात आहे, इन जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे खे पहुतो आहे। सो मां तव्हांखे आख़िर में हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे असांजो जेको ई प्रोग्राम रोज़ानो थिए थो, सहरी तव्हां कयो, तयारु कयो या खाओ पीओ, टेलीविज़न हलाए करे थोरो आवाज़ु बुलंद करे छॾियो ताकी रोज़ानो असां नए नए टॉपिक ते गुफ़्तगू, यकीनन अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो हूंदो, तव्हांखे वॾो मज़ो आयो हूंदो त यार असांखे त इन शयुनि जी ख़बर ई कोन हुई छा छा थिए थो। ऐं सुभाणे परीहं इंशाअल्लाह तबारक तआला पूरो रमज़ान रोज़ानो सहरी में को नओं टॉपिक हूंदो, तव्हां ॿुधो, भली कमकार कंदा रहो, कन तव्हांजा इन प्रोग्राम जी तरफ़ हुजनि। इंशाअल्लाह तबारक तआला मूंखे अल्लाह जी ज़ात में उमेदु आहे त जॾहिं रमज़ान पूरो थींदो न, तव्हां बहितरीनु इल्मु हासिलु करे चुका हूंदो। पर असांजी गुज़ारिश इहा त महिरबानी करे तव्हां असांजे चैनल खे ॾिसो ऐं हीउ प्रोग्राम गौर सां ॿुधो। जेके कमकार नथा कनि उहो चुप करे ॿुधो, ॾिसो, इंशाअल्लाह खोड़ सारो इल्मु हासिलु थींदो। ऐं जेकॾहिं तव्हां टेलीविज़न ते प्रोग्राम न आहियो ॾिसे सघिया त पोइ इन जे लाइ बि आसानी आहे, तव्हां यूट्यूब ते असांजो चैनल सब्सक्राइब करियो, सिंध TV HD इस्लामिक लिखी करे असांजो चैनल आॾो चवंदो, उनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन जे बटन खे बि जेको आहे सो क्लिक करे छॾियो। इंशाअल्लाह जॾहिं बि का नई वीडियो अपलोड थींदी तव्हां वटि पहुची वेंदी। जेकॾहिं तव्हां यूट्यूबर न आहियो, यूट्यूब इस्तेमालु नथा करियो, फेसबुक ते बि असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे तव्हां लाइक करियो, फॉलो करियो। इंशाअल्लाह असांजूं तव्हांखे वीडियोज़ उते बि मिलंदियूं, नातूं मिलंदियूं या कुझु बि मवादु हूंदो तव्हां ॾिसंदो, इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो। तंहिंजे करे अल्लाह पाक चाहियो त सुभाणे वरी 12 रमज़ान जी सहरी ते तव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह।
زمانہ روٹھ جائے چھوٹ جائے کچھ نہیں پرواہ، زمانہ روٹھ جائے چھوٹ جائے کچھ نہیں پرواہ، نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ، نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ، بروزے حشر میرے اس یکی کی لاج رکھ لینا، بروزے حشر میرے اس یکی کی لاج رکھ لینا، تمہارا ہوں تمہارا ہوں تمہارا یا رسول اللہ، یہی ہے ایک جینے کا سہارا یا رسول اللہ، دکھا دو اپنا چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ، دکھا دو اپنا چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ، خدا را جیتے جی کر لو نظارہ یا رسول اللہ، خدا را جیتے جی کر لو نظارہ یا رسول اللہ، جبی میں ریحو سنگے در تمہارا یا رسول اللہ۔ سبسکرائب करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।